अस्सलाम वालेकुम। त अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंध जे रांदीगर जेको T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान टीम जे स्क्वाड में शामिल शाहिर हमदानी जे बारे में, जंहिंजो सिंधीअ में ॻाल्हाइण वारो वीडियो इंटरनेट ते वायरल थी वियो आहे। त हीअ वीडियो इंडिया ऐं पाकिस्तान जे मैच दौरान शाहनवाज़ अदाणी पंहिंजे फैन्स सां ॻाल्हायो, जेको तेज़ीअ सां हर सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते तेज़ी सां वायरल थी रहियो आहे। ज़रूरु तव्हां उहो वीडियो ॾिठो हूंदो। अगरि तव्हां न ॾिठो त तव्हांखे हिन वीडियो में उहो वीडियो ॾिसंदा, जेको जंहिं वीडियो में ॾिसियो वञे पियो त शाहनवाज़ अदाणी सिंधीअ में ॻाल्हायो ऐं उहो पंहिंजे फैन्स सां हाल अहिवाल वठी रहियो आहे। त अचो तव्हांखे हुन वीडियो जी थोरी झलक ॾिसूं था। दारी साहब छाला कुछ पे ये सही है लड़का केर आना केरी केर कहां आया बुड़ा ये बड़े कई बारन था। त इहो वीडियो जेको शाहनवाज़ अदाणी पंहिंजे फैन्स सां सिंधीअ में ॻाल्हायो ऐं वीडियो इंटरनेट ते वायरल थी वियो।